नाज़रीन, चूहड़ जमाली मां शाहिद हुसैनी जी रिपोर्ट मुताबिक़ यूथ मेमण इतिहाद चूहड़ जमाली जी गॾिजाणी अलनूर होटल ते सदर फारूक आज़ाद मेमण जी सदारत में थी, जंहिंमें नौजवाननि वॾे अंग में शिरकत कई। ख़ज़ानची साहिल मेमण 17 महीननि जी माली रिपोर्ट, जॾहिं त जनरल सेक्रेटरी सरअज़ीम आखुंद तंज़ीमी कारकर्दगी जी रिपोर्ट पेश कई। सदर फारूक आज़ाद मेमण मौजूदा बॉडी ख़त्म करे नई बॉडी जी चूंड जो ऐलान कियो। शफ़ाफ़ चूंडनि लाइ 2 रुकनी इलेक्शन बोर्ड मुक़ररु कयो वियो, जंहिंमें मेमण इतिहाद ज़िला सिजावल जे एग्ज़ीक्यूटिव कमेटी मेंबर हाफ़िज़ फ़ज़लुल्लाह फ़याज़, मेमण इतिहाद ज़िला सिजावल लॉयर्स फॉर्म जे मेंबर इरफानुल्लाह मेमण, एडवोकेट ऐं मेमण इतिहाद तालके शाहबंदर जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी इक़बाल मेमण जानी भा शामिल आहिनि। चूंडनि ताईं तंज़ीमी कमनि खे हलाइण लाइ फ़हीम मामा, नूरू मेमण, शबीर मेमण ऐं साहिल मेमण ते वधल अबूरी टीम पिणु जोड़ी वई। गॾिजाणी खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त नौजवान क़ौम जो सरमायो आहिनि ऐं तालीम, रोज़गार, इतिहाद ऐं समाजी ख़िदमत लाइ गॾिजी कमु करणु ज़रूरी आहे। आख़िर में मेंबरनि यूथ मेमण इतिहाद खे मज़बूत ऐं फ़ाल रखण जो अज़म कयो।